अस्सलाम दोस्तों, महबूब अली कलोड़ो तव्हांजी ख़िदमत में हाज़िर मैक टीवी चैनल तां। अॼु वरी असां शेर व शाइरी शेयर कंदासीं। सो गज़ल आहे त छो थी वरी ख़्वाबनि में अची, छो थी वरी ख़्वाबनि में अची, मोटी वरी हिजाबनि में अची, छो थी वरी ख़्वाबनि में अची, नसर नज़म छॾिया गज़ल, फ्री थी निसाबनि में अची, छो थी वरी ख़्वाबनि में अची, सुवाल छॾिया सभु मूं, फ्री थी जवाबनि में अची, छो थी वरी ख़्वाबनि में अची, छुल्की थो पैमानो पवे, छुल्की थो पैमानो पवे, जॾ थी शबाबनि में अची, छो थी वरी ख़्वाबनि में अची, दहलजी थियूं दिलियूं वञनि, छो थी नफ़ीस लिबासनि में अची, छो थी वरी ख़्वाबनि में अची, महबूब खे मिली मंज़िल, महबूब खे मिली मंज़िल, पंहिंजे किताबनि में अची, छो थी वरी ख़्वाबनि में अची, मोटी वरी हिजाबनि में अची। उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, कमेंट कयो, असांखे पंहिंजे तासुरातनि खां आगाह कयो ऐं ॿियनि दोस्तनि सां शेयर कयो। इंशाअल्लाह तव्हांजो असांजो साथ सलामत रहंदो। अल्लाह अव्हांजो असांजो हामी ऐं सानी रहे। अल्लाह हाफ़िज़।